हिकु सादी ॻाल्हि जेका इहा आहे त पंहिंजो पाण खे साबित कयो पंहिंजे लाइ, न की दुनिया जे लाइ। पोइ उहो तव्हांजो ख़्वाबु हुजे, उहो पूरो कयो था पंहिंजे लाइ। जेकॾहिं तव्हां का जॻह वठो था, तव्हां का गाॾी वठो था, या तव्हां कंहिं मंज़िल ते पुॼो था, त सिर्फ़ु पंहिंजो पाण खे साबित करण जे लाइ। बहितरीनु तरीक़ो इहो हूंदो आहे कॉम्पिटिशन जो त तव्हांजी कॉम्पिटिशन पाण सां हुजे ऐं पाण खे हाराइण जी कोशिशि कयो। ऐं जॾहिं तव्हां जो माज़ीअ खां तव्हांजो मुस्तक़बिल वधीक बहितरु हूंदो आहे, वधीक सुठो हूंदो आहे, त पक ॼाणो त तव्हां सही रस्ते ते आहियो। अक्सर करे ईअं बि ॾिठो वियो आहे त केतिरा माण्हू फ़क़ति पंहिंजो पाण खे दुनिया जे आॾो साबित करण जे लाइ एतिरो त परे निकिरी वेंदा आहिनि जो उन्हनि जी वापसी मुश्किल थी पवंदी आहे। ऐं पोइ हू ज़िद में अची करे ग़लतीअ जे मथां ग़लती कंदा वेंदा आहिनि ऐं उन ई ग़लतीअ खे साबित करण जे लाइ वरी वधीक ॿी ग़लती कंदा आहिनि। तव्हां छा बि कयो, जेसिताईं तव्हां पंहिंजो पाण खे नथा सम्झी सघो, तेसिताईं दुनिया जा माण्हू तव्हांखे हिकु बाल वांगुरु हर हिकु पासे ॾे ठोकर हणंदा ऐं वरी ॿिए पासे ॾे ठोकर हणंदा, ऐं तव्हां मैदान ते ईअं भॼंदा रहंदव जीअं बाल जुड़ंदो आहे कंहिं बि किक सां। ज़िंदगीअ में खोड़ ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांखे पाण खे ई साबित करिणो हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां ॿियनि जी नज़र में कामयाबु थियणु चाहियो था, त उन जो बुनियादी उसूल बि इहो आहे त पंहिंजो पाण खे पहिरियों साबित कयो ऐं उन ई जाइ ते पहुचो जंहिं जाइ ते तव्हां चाहियो था पिया। हूअं बि जेको माण्हू दुनिया जे पोयां डुड़ंदो आहे ऐं चाहींदो आहे त हू दुनिया वारनि खे राज़ी करे ऐं दुनिया वारा हुन जी तारीफ़ कनि, इहो तॾहिं ई मुमकिन थी सघंदो आहे जॾहिं माण्हू पंहिंजो पाण खे सम्झंदो आहे ऐं पाण खे अवलियत ॾींदो आहे। पाण खे सम्झो, पाण खे अहमियत ॾियो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे अहिड़ो त पुरसकून बणायो जो तव्हांजो रिफ्लेक्शन हमेशह हिकु पाइदार ऐं ताक़तवर हुजे।